अस्सलाम वालेकुम, माया सलाउद्दीन नवाज़ सीरिया सिंधी थाट्स यूट्यूब सीरीज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। अॼु जो असांजो टॉपिक इंतहाई अहम आहे। जेके यूट्यूब ते अर्निंग करणु चाहिनि था, यूट्यूब ते अचणु चाहिनि था, फेसबुक ते पंहिंजूं वीडियोज़ ठाहिणु चाहिनि था, उन्हनि खे कॉपीराइट फ्री मटीरियल जी इलाही ज़रूरत हूंदी आहे। वरी बदकिस्मती सां असांखे कॉपीराइट फ्री या कॉपीराइट वारो मटीरियल इस्तेमालु करण में असांखे उहा टेक्निक न हूंदी त असां उहो मटीरियल इस्तेमालु कयूं पर सिक्योर हुजूं। अक्सर असां अणॼाणे में अहिड़ियूं खोड़ सारियूं मिस्टेक करे विझंदा आहियूं जंहिंसां असां पंहिंजे चैनल खे बि नुक़सानु ॾींदा आहियूं ऐं पंहिंजो पूरो फ्यूचर, हेॾो सारो कंटेंट हूंदो आहे, असां हेॾी सारी महिनत कंदा आहियूं, उन पूरी महिनत खे दाव ते लॻाईंदा आहियूं सिर्फ़ु इन जे करे असां कॉपीराइट फ्री कंटेंट न आहियूं यूज़ कंदा। अॼु असां हिन वीडियो में इहो त ज़रूरु सिखंदासीं त कॉपीराइट फ्री कंटेंट किथां खणूं, कीअं असां उनखे इस्तेमालु कयूं त जीअं असांजो चैनल सेफ एंड सिक्योरली ग्रो करे, अर्निंग करे। पर उन खां अॻु में असां ॿ लफ़्ज़ ज़रूरु सिखंदासीं। कॉपीराइट क्लेम छा थींदो आहे, कॉपीराइट स्ट्राइक छा थींदो आहे। असांजे चैनल खे जॾहिं बि कंहिंजो मटीरियल इस्तेमालु कंदा आहियूं त असांखे या त ईंदो आहे कॉपीराइट स्ट्राइक या ईंदो आहे कॉपीराइट क्लेम। इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि जो डिफरेंस सिखंदासीं असां। सभ खां पहिरियों आहे कॉपीराइट स्ट्राइक। कॉपीराइट स्ट्राइक ईअं हूंदो आहे त तव्हां कंहिं बि वीडियो ठाहींदड़ जो, वीडियो जे मालिक जो एज़ इट इज़ वीडियो इस्तेमालु कयो, हू तव्हांखे स्ट्राइक ॾींदो त मुंहिंजो इहो वीडियो डिलीट कयो, रिमूव कयो, इहो तव्हां मुंहिंजी मिल्कियत खे इस्तेमालु कयो आहे। ऐं स्ट्राइक तमामु ख़तरनाक हूंदो आहे असांजे चैनल जे लाइ। इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो। कॉपीराइट स्ट्राइक 90 डेज़ ताईं असांजे चैनल यानी यूट्यूब स्टूडियो में अचो, उते तव्हांखे बार बार तंग कंदो, बार बार तव्हांखे परेशान कंदो त तव्हांजे चैनल खे कॉपीराइट स्ट्राइक लॻल आहे। हाणे ख़ुदा न ख़ास्ता असांजी ग़लती जे करे असांजे चैनल खे स्ट्राइक अची थो वञे त यादि रखो त 90 ॾिहाड़ा इन जा डेज़ हूंदा आहिनि। अगरि तव्हांजे चैनल ते कोई स्ट्राइक अची थो वञे त तव्हां कंटेंट डिलीट था कयो या कंटेंट मौजूदु आहे, पर 90 डेज़ हुन जा हूंदा आहिनि जेको तव्हांजे चैनल ते इहो पियो तव्हांखे अलार्मिंग कंदो त तव्हांजे चैनल ते स्ट्राइक लॻो आहे। हाणे इन 90 ॾींहंनि में, जिन 90 ॾींहंनि जे अंदरि असांखे स्ट्राइक लॻो आहे, कोशिशि कयो, फूके फूके क़दम खणो त इहो स्ट्राइक ॿियो न लॻे। छो त उन 90 ॾींहंनि जे अंदरि 2 स्ट्राइक ॿिया लॻा, यानी टोटल 3 स्ट्राइक लॻा असांजे चैनल खे, त असांजो चैनल हिकदमि उॾरी वेंदो, यानी उनजो नालो निशानी न बचंदो। ऐं यूट्यूब जी तारीख़ में वॾा वॾा नाला, वॾा वॾा चैनल इन कॉपीराइट स्ट्राइक जो शिकार थी चुका आहिनि ऐं उन जा चैनल गुम थी चुका आहिनि। यानी उन 90 ॾींहंनि जे अंदरि उनजो एहतियात करिणो आहे त असांखे ॿिया स्ट्राइक न अचनि। इहा ॻाल्हि ज़हन में रखो त अगरि तव्हां कंहिंजो थंबनेल बि कॉपी कयो था, थंबनेल में बि कंहिंजी मिल्कियत इस्तेमालु कयो था, उहो बि सिक्योर न आहे, उन ते बि तव्हांजे चैनल खे कॉपीराइट स्ट्राइक अची सघे थो। हाणे ॿियो लफ़्ज़ आहे कॉपीराइट क्लेम। कॉपीराइट क्लेम जो मतिलबु इहो हूंदो आहे त कोई बि कंहिं शइ जो मालिक, मतिलबु म्यूज़िक था खणूं, छो त कॉपीराइट क्लेम अक्सर म्यूज़िक ते ईंदो आहे। कोई बि म्यूज़िक जो मालिक तव्हांजे चैनल खे कॉपीराइट क्लेम ॾिए थो। क्लेम जो मतिलबु इहो हूंदो आहे त इन जेका शइ तव्हां मुंहिंजी इस्तेमालु कई आहे, उनजो मुकमल रेवेन्यू, जेका बि कमाई थींदी उहा मुंहिंजे अकाउंट में ईंदी। यानी तव्हां उनजी क्लेम थियल शइ खे ऑन नथा करे सघो, उन ते अर्न नथा करे सघो। जेका बि उनजी मिल्कियत थींदी उन क्लेम ऑनर ॾे हली वेंदी। हाणे जेको क्लेम आहे उन जे लाइ कंटेंट आईडी जी ज़रूरत हूंदी आहे, यानी हर चैनल खे इहा क्लेम वारो ऑप्शन न आहे मिलंदो त तव्हां पंहिंजी मिल्कियत खे क्लेम कयो। जीअं मतिलबु जेके नंढा यूट्यूब चैनल हूंदा आहिनि उन्हनि ॾे इहो त ईंदो आहे त मतिलबु तव्हांजो वीडियो इस्तेमालु थियल आहे। जीअं असांजे सिंधी थॉट्स ते काफ़ी उहे वीडियोज़ असांजा जेके ॿिया चैनल रखंदा आहिनि, उहो असांखे ईंदो आहे त मतिलबु तव्हांजो हिन हेतिरा % वीडियो इस्तेमालु कयो आहे, पर असां उहो स्ट्राइक नथा ॾियूं, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर असांखे उहो ऑप्शन ईंदो आहे त उनखे असां स्ट्राइक ॾेई सघूं था। अहिड़े तरीक़े सां क्लेम आईडी जे लाइ चैनल जेके वॾा वॾा हूंदा आहिनि, ग्रोथ करे वेंदा आहिनि, म्यूज़िक जा हूंदा आहिनि, जेके ब्रांड चैनल हूंदा आहिनि, उन्हनि खे इहा आईडी मिलंदी आहे जेके उहे क्लेम कंदा आहिनि। हाणे क्लेम ॿिनि क़िस्मनि जा ॾींदो, या त चवंदो त मूंखे इन जा मुकमल पैसा खपनि, या तव्हांखे चवंदो त हिननि एरियाज़ में इहो म्यूट हूंदो। हाणे असां ई करे फेसबुक ते उहो वीडियो इस्तेमालु कंदा आहियूं त असांखे उहो क्लेम ईंदो आहे, स्ट्राइक न ईंदो, क्लेम ईंदो आहे फेसबुक ते त हिन रीजन में, मतिलबु जेको USA आहे, इन्हनि रीजन्स में इहो वीडियो म्यूट हूंदो। हिकु त इहो तरीक़ो आहे त हू असांजो कुझु रीजन्स में म्यूट करे छॾे, या ॿियो तरीक़ो इहो आहे त हू असांजे उनखे सॼी ऑनरशिप वठे, ऑल ओवर द वर्ल्ड किथे बि हले, मूंखे उन जा पैसा खपनि। हाणे क्लेम सां असांजे चैनल खे एॾो ख़ासि नुक़सानु नाहे पवंदो, बसि इहो हूंदो आहे त उनजी मिल्कियत उन मालिक करे वेंदी आहे। जेके वॾा यूट्यूबर हूंदा आहिनि उहे क्लेम खे पाण वटि न आहिनि रखंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सॼी उमिरि जे लाइ उहो कंटेंट हूंदो आहे। पोइ उन में यूट्यूब स्टूडियो जे अंदरि हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे, उनखे एडिट करे उन पोर्शन खे या त म्यूट करे छॾियो, या उन जॻह ते यूट्यूब स्टूडियो जे अंदरि ई तव्हांखे ॿियूं खोड़ सारी म्यूज़िक्स मिलंदियूं, उन टुकड़े खे रिप्लेस करे छॾियो। सो ॿिन्ही ॻाल्हियुनि खे ज़हन में रखंदव त जेको क्लेम आहे चैनल खे स्ट्राइक न ॾींदो, न चैनल खे इन में रिमूव थियण जो ख़तरो हूंदो आहे, न ई हिन खे ॿियो को बैन वग़ैरह जो इशू थींदो आहे, बल्कि इन में सिर्फ़ु उन शइ जो मालिक उहो रेवेन्यू खणंदो। पर स्ट्राइक छा आहे, तव्हांजे सिधो चैनल खे हिट कंदो ऐं चैनल खे रिमूव कराईंदो।
चैनल के बैन करायूं। हाणे कॉपीराइट क्लेम, कॉपीराइट स्ट्राइक या कॉपीराइट जा खोड़ सारा इशू आहिनि त असां कंटेंट के सिक्योरली इस्तेमालु कीअं कयूं, उन जूं खोड़ सारियूं टेक्निक्स आहिनि। अगरि तव्हां उहे अपनाईंदव तव्हां सेफ एंड सिक्योरली कंटेंट के यूज़ करे सघो था ऐं तव्हां सां कॉपीराइट जो इशू बि न ईंदो। खोड़ सारियूं अहिड़ी वेबसाइट आहिनि जितां यूट्यूबर अक्सर वीडियोस खणंदा आहिनि, जीअं अनस्प्लैश आहे, पिक्सबे आहे, यॉडनेस आहे, या मां त ईअं चवंदो आहियां त अगरि तव्हां नासा जी वीडियोस ठाहियो था त नासा कॾहिं बि कॉपीराइट क्लेम न आहे ॾींदी, उहो पंहिंजे कंटेंट खे प्रोमोट कंदी आहे, उतो त तव्हां ईज़िली खणी सघो था। छा गूगल तो डायरेक्ट सर्च करे बि असां तस्वीरां खणी सघूं था? हा, बिल्कुलु खणी सघूं था, पर उहे तस्वीरां जंहिंजे मथां कंहिं कंपनी जो लोगो न हुजे। पाकिस्तान में इहो इशू न थींदो आहे, पर यादि रहे त अगरि तव्हां स्पोर्ट्स जो अहिड़ो को कमु कयो था त कॾहिं बि स्पोर्ट्स जूं तस्वीरां यूज़ न कंदव, उन ते कॉपीराइट स्ट्राइक थोरो जल्दी अची वेंदो आहे ऐं इन जा घटि चांस आहिनि त तव्हांजो चैनल बची सघे। रिसेंटली हिकिड़ी लाहौर में कज़ाफ़ी स्टेडियम में हिकिड़े रिपोर्टर रिकॉर्डिंग कई हुई स्टेडियम जी, उते हिकिड़ो इंटरव्यू रिकॉर्ड कयो ऐं PCB जे बेहाफ ते हिकिड़े थर्ड पार्टी आहे उनखे वीडियो में स्ट्राइक ॾिनो हुयो। त हिन वीडियो जे अंदरि तव्हां स्टेडियम ॾेखारी आहे, यानी उहा जेका स्पोर्ट्स आहे उहा PCB ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमाईंदी इन्हनि ते आहे, तस्वीरनि ते, पब्लिसिटी ते, इन्हनि ग्राउंड्स ते। त स्पोर्ट्स में त वधि खां वधि एहतियात कयो त को ग्राउंड या अहिड़ी का शइ हुन में न खणो। बाक़ी ॿियनि शयुनि में गूगल ते तव्हां इहो ॾिसंदव त हुन ते लोगो न हुजे ऐं सिंपली तव्हां डाउनलोड कंदव। छा असां कंहिं बि यूट्यूब चैनल जो वीडियो खणी सघूं था जिते असांखे कॉपीराइट स्ट्राइक बि न अचे न हुनखे ख़बर पवे? सो हुनजो तरीक़ो इहो आहे, हुनजो फार्मूलो इहो आहे त 3 सेकंड वीडियो खणंदव ऐं गूगल तो तस्वीर खणण महिल बि 3 सेकंड जी तस्वीर खणणी आहे, पर हुन सां करिणो छा आहे, थोरो हुनखे ज़ूम कंदव ऐं हुनजा कलर्स वग़ैरह सेट कयो था त वेल एंड गुड, जे नथा कयो त थोरो ज़ूम कंदव ऐं 3 सेकंड तव्हांखे काई बि वीडियो खणंदव, तस्वीर खणंदव, कंहिंजी बि खणंदव, स्ट्राइक न ईंदो। पर यादि रखो त उहे 3 सेकंड अगरि बदकिस्मती सां उन मालिक ॾिठा त स्ट्राइक ॾेई सघे थो। त जेको सो हलंदड़ वीडियो में अहिड़ो कोई केस न थींदो आहे, घटि थींदा आहिनि। तव्हां कोशिशि कयो 3 सेकंड वारो फार्मूलो हिन वक़्तु कामयाबु आहे। तव्हां अहिड़ो वीडियो ठाहियो जंहिंमें तस्वीर गूगल तो खणो, काथों बि खणो, हुन में लोगो न हुजे, बसि 3 सेकंड तव्हां हुनखे इस्तेमालु कयो, ईज़िली तव्हां इस्तेमालु करे सघो था। लास्ट बट नॉट द लीस्ट असां म्यूज़िक ते ॻाल्हाईंदासीं त म्यूज़िक कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयूं। सिंपली यादि रखो त यूट्यूब लाइब्रेरी तव्हां म्यूज़िक खणो। यूट्यूब लाइब्रेरी हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म यूट्यूब जे तरफ़ां असांखे ॾिनो वियो आहे त जीअं कंटेंट क्रिएटर उतो म्यूज़िक खणी पंहिंजे कंटेंट्स खे क्रिएट करे सघे। हूअं त हर को म्यूज़िक्स पंहिंजूं ठाराईंदो आहे, वॾा ब्रांड चैनल, पर अहिड़नि कंटेंट क्रिएटर्स जे लाइ यूट्यूब इहो प्लेटफॉर्म ॾिनो आहे त उतां तव्हां का न का सिक्योर म्यूज़िक खणी करे इस्तेमालु कयो। पर अक्सर असांजा दोस्त ग़लती इहा कंदा आहिनि त जॾहिं उहा म्यूज़िक उतां पिक कंदा आहिनि त उन जी डिस्क्रिप्शन न पढ़ंदा आहिनि, छो त उनजो मालिक उन में वाज़ियो लिखंदो आहे त मूंखे क्रेडिट न खपे, तव्हां ईज़िली इस्तेमालु कयो। पर किथे उहो लिखंदो आहे त पंहिंजे वीडियो जी डिस्क्रिप्शन में मुंहिंजूं हे शयूं लिखंदव, पोइ ई मां तव्हांखे स्ट्राइक न ॾींदुमि। त जिते हू चवे थो त मूंखे क्रेडिट ॾियो, मुंहिंजे लाइ कुझु लिखो त तव्हां उते लिखंदव, ऐं अगरि हुनजी डिस्क्रिप्शन में कुझु बि न आहे, तव्हां कुझु बि न ॾींदव हुनखे क्रेडिट वग़ैरह, तव्हांखे कोई स्ट्राइक न ॾींदो। हाणे अगरि असां यूट्यूब लाइब्रेरी तो सिक्योर म्यूज़िक खईंसीं, छा इन ते बि कॉपीराइट क्लेम ईंदो? ऐं खोड़ सारनि बंदनि खे इहो एक्सपीरियंस थियो आहे त इन ते क्लेम ईंदो। छाजे करे त अगरि जेको माण्हू कुझु साल पहिरियां इहा म्यूज़िक फ्री ॾिए पियो, उन पंहिंजा राइट्स खपाए छॾिया, कंहिं कंपनी खे म्यूज़िक्स वणियूं, उन म्यूज़िक्स खपाए छॾियूं। हाणे उन कंपनी जे हथ में आहे त 2-3 सालनि में जिन जिन उहे म्यूज़िक इस्तेमालु कई उन्हनि खे कॉपीराइट ॾिए या न ॾिए। हाणे असां अचूं था त अहिड़ियूं खोड़ सारियूं रिस्ट्रिक्शन्स आहिनि, त इन जो सल्यूशन छा आहे? सल्यूशन इहो आहे, कोशिशि कयो त पंहिंजो रियल कंटेंट ठाहियो। जीअं मुंहिंजो ही तव्हां सां मुखातिब थींदे वीडियो आहे, का म्यूज़िक कोन्हे, का मां पाण बीठो आहियां, कंटेंट ओरिजिनल आहे, कोशिशि कयो। बाक़ी ही सॼी टेक्निकल वर्ल्ड आहे, तव्हां हुनखे सुठे नमूने इस्तेमालु करे सघो था, तरीक़े सां बाक़ाइदे सम्झी करे शयुनि मां भरपूर फ़ाइदो वठी सघो था, पर इन्हनि सभिनि शयुनि जो इल्मु तव्हां असांखे हुजणु ज़रूरी आहे। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं सीरीज़ जे हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।